يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين हर किस्म जी हमदई सना अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरहक के जुगाए लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ात मुक़द्दस थे वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम सब खां पहिरियां मुअद्दना तालिब इल्म जे तरफ़ां तमाम तर मस्जिद में आयल मुसलमान भाइरन माइरन भेनरन के ईद जो मुबारक हूँ। अल्लाह से असां सभिनी जो हिते अचण वेहण नमाज पढ़ण ऐं दीन ते मुश्तमिल नसीहतूं ॿुधण क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह जे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी हज़रत उम्मे मैमूना रज़ी अल्लाह तआला अन्हा खां रिवायत है नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन समूरे मुसलमान मर्दन औरतन के हुक्म दींदा हुआ तो मुसलमानों ईद वारे ॾींहुं तव्हां हर हाल में ईद नमाज में शरीक थींदा करियो। हत्ता के हदीस पाक जा अल्फाज आहिनि ओहे माइरूं भेनरूं जिन्हनि के महीने जा दिहाड़ा हलंदड़ हुजनि या ॿार ॼणण खां पोइ वारा जेके निफ़ास वारा दिहाड़ा हुजनि उहे बि उन हालत में बि ईद वारे ॾींहुं ईदगाह में ज़रूरु अचनि। उहे नमाज बेशक न पढ़नि उन हालत में अची करे उते वेही रहनि। जेका दुआ थींदी आहे उन दुआ में लाज़मी सभु जा सभु शरीक थियनि। ईद वारे ॾींहुं जेका आख़िर में दुआ घुरी वेंदी आहे उन दुआ जी इंतिहाई तमाम घणी वॾी अहमियत आहे जो सभु मुसलमान जेके साल भर अॼु जे दौर में त मस्जिद जो मुंहुं कोन था ॾिसनि उहे ईद वारे ॾिहाड़े ते अचनि था। केतिरा मुसलमान बल्कि हर इंसान में केतिरियूं ग़लतियूं मौजूदु आहिनि। जॾहिं सभु मुसलमान गॾु थी करे अल्लाह ताला जी बारगाह में हथड़ा खणी करे दुआ बि थींदा आहिनि त यकीनन अल्लाह तबारक व तआला खे इहा हिकु अदा इंतिहाई महबूब ऐं प्यारी लॻंदी आहे जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला दुआ क़बूल करे सभिनी जा गुनाह मुआफ़ करे छॾींदो आहे। ईद उल अज़हा ऐं ईद उल फितर हिकु मुसलमाननि जी ख़ुशी जा ॿ ॾिहाड़ा ज़रूरु आहिनि पर इन्हनि में जेका दुआ घुरी वेंदी आहे उहा दुआ ईद वारे ॾींहुं जी ख़ुशी खां बि वधीक अहमियत रखंदड़ आहे। उहा अल्लाह तबारक व तआला खे अञा वधीक तमामु प्यारी आहे जो सभु मुसलमान पंहिंजा घर ॿार माल मता छॾे करे अल्लाह जी बारगाह में हथड़ा खणी करे दुआ बि थियनि था। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका रब्बुल आलमीन चवरायो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पाण बेदाते खुद माण्हुनि खे इहो ऐलान करे चई करे ॿुधा तो मुंहिंजी हर नमाज मुंहिंजी हर इबादत मुंहिंजी हर दुआ अल्लाह तबारक व तआला जे लाइ आहे। व नुसुकी ऐं मुंहिंजी हर कुर्बानी हर सदको हर ख़ैरात
नज़रियो न्याज़ बासूं मनतूं सभु अल्लाह तबारक व तआला जे लाइ ख़ासि आहिनि। मुंहिंजो जीअण बि अल्लाह तबारक व तआला जे लाइ आहे। अल्लाह ताला जे हुकुम मुताबिक़ ऐं ज़िंदगी गुज़ारींदुसि ऐं मुंहिंजी हयाती जो मालिक अल्लाह तबारक व तआला ई आहे। मुंहिंजे हयाती ते इख़्तियार ऐं कुदरत अल्लाह तबारक व तआला जी आहे ऐं मुंहिंजो मरण बि अल्लाह ताला जे हुकुम सां आहे। मुंहिंजी मौत ते अल्लाह तबारक व तआला जो ई इख़्तियार आहे ऐं अल्लाह उहो आहे रब्बुल आलमीन जेको समूरे जहान जो पालनहार आहे, परवरदिगार आहे। को ॿियो हथ जो ठाहियल ख़ुदा, को माबूद, को हाजत रवा, को मुश्किल कुशा नाहे। मुसलमान भाइरो माइरो भेनरो, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पाक जे सूरतुल अनआम जे इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां इहो असां सभिनी खे पैगाम ॿुधायो त का बि तव्हां इबादत करियो, नमाज़ हुजे, दुआ हुजे या उन खां अलावा को बि कंहिंसां ख़ैर ख़वाही हमदर्दी जो कमु करियो, का मदद करियो त नियत इहा हुजे त अल्लाह असां फ़क़ति तुंहिंजे नाले जे लाइ कयूं था, फ़क़ति तुंहिंजी रज़ा जे लाइ कयूं था। तोखां ई अजरो सवाब जी, तोखां ई रहमत व मदद ऐं बरकत जी उमेद रखूं था। ए अल्लाह असां का बि इबादत तोखां अलावा गैर जे लाइ नथा करियूं। हे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम आहे। अल्लाह हर कुर्बानी, सदको ख़ैरात, नज़रो न्याज़, मनतूं, बासूं ऐं जेके सबील आहिनि उहे बि फ़क़ति अल्लाह तबारक व तआला जे लाइ, अल्लाह तुंहिंजी रज़ा जे लाइ, तुंहिंजे नाले जे लाइ कयां थो। उन खां अलावा कंहिंखे बि इहे शयूं ज़ैब कोन थियूं ॾियनि, लाइक़ु न आहिनि। का बि अल्लाह जी ज़ात खां अलावा का ज़ात इन शइ जे लाइक़ु न आहे जो को बि नेकी जो कमु उनखे राज़ी करण जे लाइ या उन ॾांहुं निस्बत करे उन जे लाइ कयो वञे। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत करीमा में अवां जी मुंहिंजी पूरी ज़िंदगी ऐं हर इबादत जो निचोड़ हिकिड़े जामे ऐं मुख़्तसर लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो आहे। अज़ीज़ दोस्तो मुसलमान भाइरो, ईद उल अज़हा यानी कुर्बानी वारी ईद आहे, ज़ुबह करण वारी ईद आहे। हिन ईद ते कई जानवर ज़ुबह कया वञनि था, कई जानवर ज़ुबह करे उन्हनि जा गोश्त खाधा पीता ऐं विराया वञनि था। अल्लाहु अकबर कबीरा। असांखे थोरो सोचणु खपे त ईद उल अज़हा या कुर्बानी सिर्फ़ जानवर ज़िबा करण जो नालो न आहे। मुसलमानो, अल्लाह से फरमायो लन यनाल अल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख़्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। अल्लाह वटि का जानवर जो गोश्त मथे न आहे वेंदो, अल्लाह वटि जानवर जी रत न आहे वेंदी, बल्कि अल्लाह ताला वटि जेका शइ क़बूल पवंदी आहे, अल्लाह के जेका वणंदी आहे, अल्लाह के जेका शइ पसंदि ईंदी आहे, अल्लाह साईं खे जेका शइ महबूब आहे, अल्लाह ताला जेका शइ तव्हां मां ॾिसणु चाहे थो उहो आहे दिलि जो इख़लास, उहो आहे दिलि जी तक़वा, उहो आहे दिलि ते मुश्तमिल मबनी नियत त तव्हांजी नियत छा आहे। अल्लाहु अकबर कबीरा। असां जानवर वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां ख़रीद करे ईंदा आहियूं, पर ईद वारे ॾींहुं जंहिं ॾींहुं जानवरनि खे असां ज़िबा कंदा आहियूं उन ॾींहुं आड़े खां इंतिहाई हिकु ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी वारियूं ॻाल्हियूं हरकतूं ॾिसण में अचनि थियूं। नाइंसाफ़ी ते मबनी तक़सीमूं ॾिसण में अचनि थियूं। जेके गुराबा व मसाकीन आहिनि उन्हनि खे महरूम रखियो वेंदो आहे। अवल पंहिंजो खीसो भरियो वेंदो आहे, पंहिंजो फ़िर्ज भरियो वेंदो आहे। गुराबा व मसाकीन इन शइ खां महरूम रखिया वेंदा आहिनि। अल्लाह ताला क़ुरान पाक में हुकुम ॾिनो आहे 17 से 12 सूरतुल हज जे अंदरि त जेके जॾहिं बि तव्हां जानवर ज़िबा करियो पाण बि खाओ, ईअं कोन्हे को त पाण न खाओ, पाण बि खाओ, जेके घुरण वारा आहिनि उन्हनि खे बि ॾियो ऐं तव्हां अहिड़े इलाइक़े में इहा शइ इहा नज़र दौड़ायो ऐं सोच रखो केतिरा अहिड़ा माण्हू तव्हांखे नज़र ईंदा, केतिरियूं अहिड़ियूं माइरूं भेनरूं बेवा तव्हांखे नज़र ईंदियूं जेके घुरण खां शर्माइनि था, जेके घुरण खां शर्माइनि थियूं त असां कीअं वञी करे घुरूं, मिलियो त नसीब आहे, न मिलियो त माठ भली आहे,
पहिरियां बि हयाती गुज़री आहे, हाणे बि गुज़री वेंदी। अक्सर असांखे हिर्स मारे विझंदो आहे, हुतां बि आऊं वठी अचां, हुतां बि आऊं वठी अचां, हुतां बि आऊं वठी अचां, ॿिए कंहिंजो ख़्यालु न रहंदो आहे। ऐं जंहिं महिल गोश्त वठण जी ॻाल्हि ईंदी आहे, धिका हिक ॿिए खे ॾेई करे पहिरियां मूंखे वठिणो आहे, पहिरियां मूंखे वठिणो आहे, केतिरे क़दुरु इहा ना इंसाफ़ी करे। थी सघे थो जेके हक़ीक़ी मुस्तहिक़ हुजनि उन्हनि जा हक़ मारिया वञनि था। क़ुर्बानी सिर्फ़ जानवर ज़िबा करण जो नालो न आहे, क़ुर्बानी तक़सीम इंसाफ़ सां करण जो नालो बि आहे। क़ुर्बानी गोश्त ॾियण महिल अख़लाक़ खे दामन में रखण जो नालो बि आहे। क़ुर्बानी गोश्त तक़सीम करण महिल इंसाफ़ जो नालो बि आहे। क़ुर्बानी गोश्त तक़सीम करण महिल कंहिंखे तानो ऐं मेहणो ॾियण जो नालो कोन्हे को। इंतिहाई अदब सां, एतिराम सां, अख़लाक़ सां ईअं न गोश्त ॾियण महिल असां पंहिंजो पुराणियूं दुश्मनियूं था मल्हायूं। असांखे कोन ॾिनऊं, असां छो ॾिनऊं, अहिड़ा जुमिला ॿुधण में था अचनि। असांजे माइटनि खे कोन ॾिनऊं, असां छो ॾियूं। अलाह जा बानो, इहा कहिड़ी क़ुर्बानी आहे? जेको मुस्तहिक़ आहे तव्हांजो मुखालिफ़ आहे। ही ईद वारा ॾिहाड़ा इन जो बि सबबु आहिनि जो सभु मुस्लमान गॾिजी करे ईद नमाज़ पढ़ी करे इज्तिमाई दुआ घुरी करे हिक ॿिए जे लाइ पंहिंजे दिलनि खे साफ़ करे हिक ॿिए खे मुआफ़ करे छॾियो। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, क़ुर्बानियूं घणनि शयुनि जो नालो आहे, सिर्फ़ु क़ुर्बानी जानवर ज़िबा करण जो नालो न आहे। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे सम्झ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे हिक ॿिए जे लाइ पंहिंजूं नियतूं, पंहिंजूं दिलियूं साफ़ करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जेके असांजा पुराणा इख़्तिलाफ़ अॼु खां पहिरियां रहिया आहिनि, उन्हनि सभिनि खे अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़तमु करे पंहिंजे दिलनि खे मस्जिद मां निकिरण खां पहिरियां पंहिंजे दिलनि खे साफ़ सुथरो करे निकिरण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा बि वॾे मज़ा वॾी क़ुर्बानी आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह साईं मुंहिंजो अवां जो हिते अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फ़रमाए। आख़िर में तव्हां सभिनी जे साम्हूं हिकु अर्ज़ु रखंदासीं त जेके पंहिंजे जानवरनि जूं खलूं थींदियूं पंहिंजे इलाइक़े में या जेके पंहिंजे आस पास रिश्तेदार मिट माइट क़ुर्बानी कंदा त पंहिंजो मदरसो कराची होटल ते आहे, मदरसा तालीमुल क़ुरान वल हदीस जे नाले सां। जिन्हनि खे ख़बर आहे उन्हनि खे बि अर्ज़ु आहे, जिन्हनि खे ख़बर न आहे उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था ऐं ॿिया साथी उन्हनि खे ॿुधाइनि इन पंहिंजे मदरसे जे लाइ लाज़मी खलूं गॾु कराइजो। नंढड़ा वीचारा पंधु ईंदा वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ फटो वरितो आहे 1,05,000 में। ईद खां पोइ 3 ॾिहाड़े ते इहे पैसा अदा करणा आहिनि। त सभिनी साथियुनि खे, माइरनि भेनरनि खे अल्लाह ताला जी रज़ा ख़ातिर अपील आहे त वधि में वधि इन मामले ते ग़ौर फ़िक्र कनि। हीअ पंहिंजे हिन मस्जिद में मदरसो अव्हां जे लाइ, मुंहिंजे लाइ, हिन ख़ुशूसन हिन ॻोठ जे लाइ, कराची होटल वारे जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। हितां माण्हू क़ुरान, नंढड़ा ॿारड़ा क़ुरान हदीस पढ़ी करे वञनि था, माण्हुनि कंहिंखे सिधी राह ॾेखारीनि था। त सिर्फ़ु मुंहिंजो कमाल या उन शागिर्द जो कमाल कोन रहंदो, बल्कि असां सभिनी जो हिसो जेको मिलायल हूंदो इहो असांजे लाइ सदक़ा जारिया हूंदो। त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से असां सभिनी खे दीन जे कम में हर हाल में मददगू थी रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।